नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सीतारोड मां ख़बर ॾींदा हलूं त सीतारोड ڀرسان ॻोठ अहमद खान लانگاه में 5 ॾींहं अॻु ॿिनि धुरियुनि में प्लाट जे मामले तां थियल जहिड़े खां पोइ हलंदड़ तकरार में अॼु नेशनल प्रेस क्लब सीतारोड ते बख़्शल खान लانگاه जी धुर जे मौजूद माण्हुनि हाजी दाइम खान लانگاه, हाजी अब्दुल मजीद लانگاه ऐं तनवीर गाज़ी लانگاه हिकु ॾींहुं पहिरीं मुखालिफ़ धुर तरफ़ां कयल प्रेस कॉन्फ्रेंस खे मुबीना कूड़ो ऐं बेबुनियाद करार ॾींदे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुखालिफ़ धुर औरतुनि खे इस्तेमाल करे असांजो केस कमज़ोर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त असां तरफ़ां सीतारोड थाणे ते दाख़िल करायल FIR तां हथ खणण लाइ बाअसर माण्हुनि पारां धमकाए ऐं हिसाए रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त मुखालिफ़ धुर मां असांखे जानी माली नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। हिननि वधीक IG सिंध, IG हैदराबाद, SSP दादू समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त रूपोश जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ्तार करे कानून जे कटड़े में आणे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।